अवांखे ॾींदारूं ठिकराटे वेझो लालू पटवासी नीगर पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो आहे। ॿिनि वरहनि जो साबिर अली पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो। नीगर जो मड़ घर पहुचण ते कोरहा मची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवांखे ॾियूं पिया। ठिकराटे वेझो लालू पटवासी नीगर पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो आहे। ॿिनि वरहनि जो साबिर अली पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो। नीगर जो मड़ घर पहुचण ते कोरहाम मची वियो। इन ख़बर जा वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद, क्या तफ़सील आहिनि इन ख़बर जा? जी मजीद, ही जेको वाक़ियो थियो आहे नीगर पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो आहे, इन ख़बर जा क्या तफ़सील आहिनि अव्हां वटि? नाज़रीन, मजीद महर सां डिस्कनेक्ट थी वियो आहे। जीअं राब्तो बहाल थींदो इन ख़बर जा वधीक तफ़सील उन खां मालूम कंदासीं। अव्हांखे आगाही ॾियूं पिया त ठिकराटे वेझो लालू पटवासी नीगर पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो आहे। ॿिनि वरहनि जो साबिर अली पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो। नीगर जो मड़ घर पहुचण ते कोरहा मची वियो। ठिकराटे वेझो लालू पटवासी नीगर पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो आहे। ॿिनि वरहनि जो साबिर अली पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो। नीगर जो मड़ घर पहुचण ते कोरहा मची वियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। ठिकराटे वेझो लालू पटवासी नीगर पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो। ॿिनि वरहनि जो साबिर अली पाणी जी खॾ में बुॾी फोत थी वियो। नीगर जो मड़ घर पहुचण ते कोरहा मची वियो।